जॾहिं मिठा खान में अचो तरह दबी फोरम पारां इमाम इनकलाब सैयद सूर्य बादशाह जी यादि में एक तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब की शुरुआत कलाम पाक सां कई वई, जंहिंजी शहादत अलहदाद राजड़ खे नसीब थी। तकरीब की सदारत अरबाब खरी कई, जॾहिं त कंपेयरिंग जा फराइज नामियारे कंपेयर शाइर वफ़ा जामरी सर अंजाम ॾिना। तकरीब में मुख़्तलिफ़ तबके फ़िक्र सां लाॻापियल अदीबनि, दानिशवरनि, अक़ीदतमंदनि ऐं हुर जमात जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। तकरीब में इमाम इनकलाब हज़रत सैयद सूर्य बादशाह जिन जी ज़िंदगी ते रोशनी विधी वई। उन मौक़े ते मुक़र्ररीन अरबाब खरी, अली अकबर जोने जो, अलहदाद राजड़, मोहम्मद खान राजड़, उस्ताद ज़फ़रुल्लाह लेगारी, मोहम्मद हयात ख़ासकेली, मोहम्मद हसन राजड़, चमन राय, हमदर्द जामरी, आरबी राजड़, सागर सुल्तान चांडियो ऐं ॿियनि चयो त सैयद सूर्य बादशाह जूं मुल्क लाइ ॾिनल कुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। आज़ादी कॾहिं बि ख़ैरात में नाहे मिलंदी। पीर साईं सूर्य बादशाह ऐं सदन हुरनि जी जदोजहद ऐं कुर्बानी जे नतीजे में आज़ादी हासिल थी। अंग्रेज़नि खे नंढे खन मां सैयद सूर्य बादशाह ऐं सदन हुरनि भॼण ते मजबूर कयो। तकरीब में अलादीन राजड़, अब्दुल गफूर राजड़, वाहिद बख्शर, शफी मोहम्मद राजड़, रज़ा राजड़, मोहम्मद खान ख़ासकेली, वफ़ा सुमरो लाहौती, ॿिया मिठा खान राजड़, अली हसन ख़ासकेली, अदनान शर, उस्ताद ज़फ़रुल्लाह लेगारी ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। आख़िर में मुल्क ऐं क़ौम लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। कैमरामैन अली हसन ख़ासकेली सां गॾु वाहिद बख्शर, सिंध आवाज़ सां गॾु।